औरत पंहिंजे घर वारे जी गीबत करण खां भलाई बयान करे न त उहा औरत पंहिंजे घर वारे जे अंदर में मोहबत पैदा कंदी आहे। रब्बुल अर्शिल अज़ीम ख़ालिक़ अकबर ला शरीक अल्लाह अल्लाह रब्बी ला उशरिकु बि शैया। रब्बुल अर्शिल अज़ीम इंसाफ़ वारो तुझो नसीब आहे, तुझो घर आहे, तुंहिंजो शोहर आहे, तुंहिंजो मुड़ुस, तूं हुन जी तारीफ़ बयान कर, बुराई बयान न कजांइ। बुराई बयान कंदी रब जी इज़त जो कसम कॾहिं बि सुकूननि में न ईंदीअ। ये सजदा, ये इबादातियूं, ये तुझा नफ़ल कंहिं कम जा न आहिनि। घर वारो तोसां कीअं बि हले, तोखे रोक रोकाट करे, तोखे हेॾे होॾे वञण खां मना करे, त तूं इहो फ़ख्रु पैदा कर त उहो मर्द मूंसां सची मोहबत थो करे, उहो घर वारो जेको रब्बुल आलमीन शरीयत निकाह में तोखे अता कयो आहे मुड़ुस। बाक़ी गैर मर्द त मोहबत जा इज़हार कंदा आहिनि, मोहबत जा ड्रामा कंदा, तोखे स्टेटस जे ज़रिए अहिड़ा अहिड़ा पंहिंजा ख़्याल ॾेखारींदा जो तूं सोचींदीअ त हीअ त सफ़ा मोहबत सची कंदो आहे, सची कंदो। बल्कि अमा इहो लफ़्ज़ मुंहिंजो यादि रखिजांइ, गैर मर्द मोहबत तुंहिंजे जिस्म सां कंदा आहिनि, तुंहिंजे रूह सां न कंदा आहिनि। जेको तुंहिंजे रूह सां मोहबत कंदो उहो तोखे हमेशह लिकाईंदो वतंदो, तोखे पर्दे में रखंदो, तोखे हिदायतूं ॾींदो, तुंहिंजे मथां गुस्सो कंदो, बार बार गुस्सो कंदे तोखे गुस्से में ई पेश ईंदो। तो इहो फ़ख्रु कर त उन जे अंदर में मुंहिंजे लाइ सची मोहबत आहे, उहो सचो इंसान आहे। बाक़ी जेकॾहिं तूं उनजे गुस्से ते तूं बराबरी कंदीअ, आख़िर एंड छा थींदी? तोखे पंहिंजे घर वारनि जी ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं, तोखे बरगलाईंदा, तुंहिंजे दिमाग़ में उहे ख़्याल आणींदा जेका तुंहिंजी बर्बादी जा हूंदा। चलो ठीकु आहे, मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। काफ़ी औरतूं अहिड़ी बि आहिनि जेके कोर्ट मां डिवोर्स वठंदियूं, कोर्ट मां डिवोर्स वठी वॾो भरम कंदियूं, वॾो फ़ख्रु रखंदियूं त मुंहिंजी इन मां जान छुटी। जान कीअं छुटंदी? डिवोर्स जो अल्लाह जे तरफ़ खां ऑप्शन न आयो आहे, तूं पंहिंजे तरफ़ खां ठाहियो आहे, त तुंहिंजी जान कीअं छुटंदी? जान छुटे तॾहिं जॾहिं तुंहिंजी दिलि खे अंदरि सुकून अचे। बेशक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे, बणे त ठीकु आहे, न बणे त कुझु हिक ॿिए खे वक़्तु ॾियो। जीअं वक़्त खां बाद में बि तव्हां हिक ॿिए खे नथा सम्झी सघो त इन में अलॻि करे सघो था। बहरहाल सम्झी उहे न सघंदा आहिनि जेके बराबरी न करणु चाहींदा आहिनि, उहो अना में हलियाईंदा। ज़्यादा तौर औरत अना में वेंदी आहे, पंहिंजी अना में आकड़ में अची करे त घणो पंहिंजो नुक़सानु करे वेंदी। आख़िर एंड छा? तुंहिंजी पंहिंजी बर्बादी। जेकॾहिं तोखे पंहिंजे हुस्न ते नाज़ आहे, तोखे पंहिंजे हुस्न ते फ़ख्रु आहे त मुंहिंजो हीउ घर टुड़ी वेंदो, मूंखे अलाह हुस्न ॾिनो आहे, मूंखे पंहिंजे हुस्न ते नाज़। रब जी इज़त जो कसम, तोखां वधीक हुस्न वारी औरतियूं डिवोर्स वठी दरपदर लॻी पयूं। बहितर आहे तकलीफ़ुनि खे बर्दाश्त कयो, दरगुज़र कयो। तव्हां हिक ॿिए जा राज़ आहियो, तव्हां हिक ॿिए जी इज़त आहियो, तव्हां हिक ॿिए जो भरम आहियो। जे तव्हां हिक ॿिए सां मिली करे दुश्मनी में लही पवंदो, धारियुनि खे अची तव्हां पंहिंजा इहे किरदारनामा ॾसींदो त उहे तव्हांजो ख़ैरु न चाहींदा, उहे तव्हांजो इहो ई चाहींदा त तव्हां तबाह ऐं बर्बादु थियो।
के अहिड़ा धनार बि तव्हांजे आॾो ईंदा। औरत ज़ात जे तरफ़ खां घणा थी वेंदा, घणा काफ़ी काफ़िला बीहजी वेंदा। इहा उन औरत खे ख़बर न आहे त हिनमहिल मुंहिंजी बर्बादी जो वक़्तु आहे। बर्बादी जे वक़्त में काफ़िला करे वेठा आहिनि। को त चवे त मन घर तोड़ छॾे ॾेसि, छा आहे, कुझु बि न आहे, बसि ख़तमु। अलाह तोखे इन खां वधि कढे, बेशक रब तोखे इन खां वधि कढे थो त उहो अलाह जे तरफ़ खां ऑप्शन अचे न। तव्हां अलाए की कयो न, तव्हां त पंहिंजी था हिकिड़े डिवोर्स जी ॻाल्हियूं कयो, पंहिंजी हिकिड़ी सोच था हलाए। इहे सदाईं गॾु न हूंदव, इहे तव्हांखे हिकु ॾींहुं अकेलो छॾे वेंदा। बहितर आहे रब अर्शल अज़ीम खे यादि कर, अलाह सां फ़रियाद कर, अलाह तुंहिंजी ख़ुशहाली पैदा कंदो, तुंहिंजे मथां रब्बुल आलमीन जी रहमत नाज़िल थींदी इंशा अल्लाह तबारक अल्लाह। भला ॿियूं बि मायूं आहिनि न, हा, जेके घर कंदियूं आहियूं, उन्हनि सां कहिड़ा ज़ुल्म थिया। नयूं शादियुनि में इहे लाचाड़ा ईंदा आहिनि, उन्हनि खे दरगुज़र करिणो आहे, मज़बूती सां उन रिश्ते खे पकड़णो आहे। शैतान इब्लीस खे राज़ी रखे, रब खे नाराज़ करे, ज़िंदगीअ में अलाह जी इज़त जो कसम सुकून न वठंदा। ज़्यादा तौरु मर्द कहिड़ो बि आहे न, मर्द जेको बहादुर ताक़तवर मर्द हूंदा न, गैरतमंद मर्द हूंदा न, उहो औरत खे तलाक न ॾींदो। ज़्यादा तौरु औरत उनखे मजबूर कंदी आहे। औरत उनखे लफ़्ज़नि जे ज़रिए माना घणो घटिया क़िस्म जा अल्फाज़ ॻाल्हाईंदी आहे, जो मर्द फिर बि उहो तलाक न ॾींदो आहे। फिर उनखे नज़र अंदाज़ कंदो आहे, पंहिंजी ज़िंदगी खां परे करे छॾींदो आहे त इहा औरत मुंहिंजे लाइ भली न, मुंहिंजे लाइ बर्बादी आहे। रब्बुल अर्शिल अज़ीम उन मर्द खे राहत ऐं सुकून ॾींदो आहे। अगरि जेको बेग़रत मर्द औरत खे भली हुजे, मिसाल उनखे तलाक ॾिए न, त उहो मुड़ुसु न आहे, उहा बेग़रत में बेग़रत आहे। बेग़रत में बेग़रत आहे जेको ॿी औरत जे करे पंहिंजे घर वारी खे डिवोर्स तलाक थो ॾिए। रब्बुल अर्शिल अज़ीम जा आसमान बि रोअंदा, ज़मीन रड़ियूं कंदी आहे त अलाह मूंखे हुकुम ॾे त मां हिनखे ॾियां। रब्बुल अर्शिल अज़ीम उन वक़्त में सख़्ती सां नाराज़ थींदो। नापसंदीदा अमल जेको पसंदी न आहे, उहो अलाह जे आॾो कहिड़ो आहे? तलाक। यादि रखो इंसानो, दरगुज़र कयो, हिक ॿिए खे सम्झो, हिक ॿिए खे मोहबत ॾे। अॼु जेकॾहिं नफ़रतनि जा इज़हार करे वेठो आहे, ख़ुदा जी इज़त जो कसम वक़्तु आयो त इहो शख़्स, इहो तुंहिंजो मुड़ुसु, तुंहिंजे ॾिस त कीअं तो तुंहिंजी ज़िंदगी खे त बदिलाए छॾे। मां दावा सां थो ॻाल्हि कयां। गुस्सेबाज़ मर्द बि हूंदा आहिनि, रोक रोकाड़ बि कंदा आहिनि। उन्हनि जो मतिलबु न आहे त तव्हांजे मथां सख़्ती थो पैदा करे, हू तव्हां सां तव्हांजी हैसियत औकात खां वधीक प्यार करे वेठो आहे। नथो चाहे त मन मुंहिंजी घरवारी जे लाइ केरु उंगली खणे, मुंहिंजी घरवारी जे लाइ को घटि वधि ॻाल्हाए। ख़ैर, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम रहमान अर्रहीमीन आहे। उन रहमान अर्रहीमीन खे यादि कर, इंशा अल्लाह मुंहिंजी प्यारी भेण तुंहिंजी फतह थींदी। अलाह साईं तोसां राज़ी थींदो, उहो राज़ी थींदो जंहिंजो तोखे ख़्यालु ऐं ख़्वाब ई न आहे। जेकॾहिं तोसां मर्द हर वक़्तु गुस्से में बि पेश अचे थो न, त अलाह जो शुक्र अदा कर। हमेशह गुस्सो उन इंसान ते थींदो आहे जंहिं ते वॾो भरम हूंदो आहे, जंहिं ते यकीन हूंदो आहे त हीउ इंसान मुंहिंजो भरम रखंदो, हीउ इंसान मुंहिंजी इज़त रखंदो। बाक़ी सभु कंहिं ते गुस्सो न ईंदो आहे। यादि रखो अम्मा, हे मुंहिंजी प्यारी अमड़ियूं, पंहिंजे घरनि खे आबाद कयो, रब जे वास्ते आबाद कयो, कंहिंजी ॻाल्हियुनि में न अचो, तबाह ऐं बर्बाद थींदो।